वेलकम टू बैक दोस्तों। प्रोग्राम मेहरान जा रागी में गुफ्तगू हली रही है असांजे उन नौजवान फनकार के बारे में जंहिं लाइ सॼी सिंध चवंदी त असां उन जे बारे में कंट्रीब्यूशन करियूं, टेलीफोन ते अचूं, पर जीअं त वक़्तु हिकिड़ो महदूद आहे त कोशिशि कंदासीं कुझु दोस्तनि खे प्रोग्राम में शामिलु कंदासीं टेलीफोन वसीले। त सरमद जे बारे में पंहिंजो नसीर भाई तव्हां ॻाल्हि करे रहिया आहियो त जेको कंट्रीब्यूशन रहियो आहे पंहिंजो समी साहब जो उन नवनि शाइरनि खे या नवनि फनकारनि खे जदीद अंदाज़ में वरी पाकिस्तान टेलीविज़न खणी वियो आहे। पहिरीं ॻाल्हि त असीं इन ते थोरो ज़रूरु गौर कंदासीं त हुनजो नालो त रहमान मुग़ल आहे ऐं हिकिड़ी सरकारी जॉब में आहे। ही ज़ियाउल हक़ रोल मॉडल डिक्टेटर जो ज़मानो आहे। MRD तहरीक जे पुठियां हुनजा इनकलाबी नग़मा ज़ाहिर थियण शुरू थी विया आहिनि। उन ज़माने में जॾहिं हू PTV तां ऐं सम्झां थो त सरमद जी जेका शोहरत आहे या जेका बुलंदी आहे शोहरत जी उनजे पुठियां अवल आख़िर समी बलो साहब आहे। तुंहिंजे यादि जी वरिया लॻी रही आहे थदड़ी लो बगा लोली ऐं राति आई वई तूं न आए कही माक में मेंदरा काक रोंदी रही। अशरफ यादि रखो त तव्हीं असीं जेकॾहिं असांखे का थोरी शोहरत नसीब आहे त उनजे पुठियां कंहिं न कंहिं दोस्त जो कंहिं न कंहिं उस्ताद जो कंहिं न कंहिं इदारे जो सहारो असांखे आहे ई आहे। असीं पंहिंजे घरां निकिरी यकदमि मशहूरु कोन थी विया आहियूं। त कुदरतन हुनजी जेका शोहरत आहे उनजे गले जी उनजी फेस वैल्यू जी उनजी आवाज़ जी उनजी शख़्सियत जी त उनजे पुठियां त अवल आख़िर असांजो समी बलो साहब बीठल आहे। पर समी खां सवाइ बि उनजा ॿिया दोस्त आहिनि जिन में कौसर बुरड़े साहब जो नालो वठंदुसि, मुख़्तियार मलिक साहब जो नालो वठंदुसि। रेडियो पाकिस्तान कराची ते कौसर बुरड़ो आहे, रेडियो पाकिस्तान खैरपुर ते मुख़्तियार मलिक आहे ऐं रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते बि तव्हां यकीन करियो जॾहिं मूंखां पहिरीं वरी बि जॾहिं कौसर आयो आहे त उनजी सिक ॾोर में छिकबो सिक में सुक थी सरमद जॾहिं हैदराबाद रेडियो ते आयो त लामोहल आऊं शोबे मौसीक़ी जो प्रोड्यूसर हुअसि। मूं हुनजा छा रिकॉर्ड कया इहो त आऊं तव्हांखे अॻिते हली ॿुधाईंदुसि। पर आऊं सम्झां थो त जेको सरमद जी जेका दोस्ती आहे उथवी आहे सिलेक्शन आहे उहो आम रागी जेके पंहिंजे विरसे में फ़न खणी था अचनि उन्हनि जे मुक़ाबले में मयारी ऐं बावकार शाइरी उहा ऐं पंहिंजी उनजी जेका शाइस्तगी उनजी जेका फज़ीलत हिकिड़ो इंतिहाई पढ़ियल लिखियल आऊं चवां थो त मूंखे जॾहिं बि ईंदो त आऊं सम्झां थो त हिकिड़ो गुलाब जो गुल आहे। ऐं सरमद जी मूंसां आख़िरी मुलाक़ात बि यादि आहे मूंखे उहो बि तव्हांखे अॻिते लियाऊं ॿुधाईंदुसि जॾहिं वफ़ात खां थोरो पहिरीं असां वटि रेडियो हैदराबाद ते आयो कुझु अरसे खां पोइ हुनजो एक्सीडेंटली असांखां जुदाई थी आहे। त आऊं सम्झां थो त हुनजो हमअसरनि में कंहिंसां बि असीं मुक़ाबिलो कोन कंदासीं। हू सरमद सिंधीअ जहिड़ा पंहिंजे दौर में फ़नकार ॿ कोन हुआ, हिकिड़ो ई हो जंहिंजो नालो सरमद हो, जंहिंजो नालो रहमान मुग़ल हो। वाह 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 नसीर भाई तव्हांखे हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त जीअं सरमद भाई सरमद सिंधी जो जेको तस्करो करे रहिया आहियूं त जीअं गुलाब जो गुल हूंदो माना हुनजो ॻाल्हाइण जो अंदाज़ अहिड़ो हूंदो माठीणो ऐं कोन हिकिड़ो नंढड़ा ॿार केॾी केॾी महिल वरी तकड़ कंदा आहिनि। मूंखे यादि आहे हिकु दफ़ो मूं ड्रामो बि कयो त हीउ अंदरि आयो जी छा पियो थिए ड्रामो जी आउं बि ड्रामो करियां मूंखे बि शौक़ु आहे। माना इहे हिकिड़ी ख़्वाहिशूं ॿाराणियूं पर उन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फ़क़ति हुन में हुनजी मासूमियत हूंदी हुनजे दिलि में सिर्फ़ु मासूमियत हूंदी ऐं सचमुच इंतिहाई खिल भोग वारी तबियत हुई। ईअं कोन हो त को सरमद को इहे मुंहुं सुॼाए वेठल संजीदा ऐं हर वक़्तु गंभीर छाकाणि त हुनजो राग त गंभीर हो जेको स्टेज ते ॻाईंदो हो त आऊं त कॾहिं कॾहिं एॾो त उन में उदासी हूंदी हुई कॾहिं कॾहिं कुझु रागनि में त आऊं सरमद खे चवंदो अड़े बाबा तुंहिंजी नानी गुज़ारे वई आहे छा तूं एॾो उदास पियो लॻी ऐं खिलंदो हुयो हिन ॻाल्हि ते। पर वरी जॾहिं कंढीअ न सिंगरी बबुर न पलड़ो छांगू न छेलड़ा मारू खेलड़ा त वरी ॾिसो त हुजूम गॾु पाण सां गॾु हले पियो। हुनजी खिल भोग जी हिकिड़ी ॻाल्हि तो तव्हांखे ॿुधायां त कौसर सां इलाही फ्रैंक आहे ऐं तव्हां जिन ॿिनि किताबनि जो तस्करो कयो उहे इतफ़ाक़ सां हिन वक़्तु मुंहिंजे हथ में आहिनि। हू एॾो ख़ुशनसीब रागी आहे मोहम्मद यूसुफ खां पोइ अशरफ जंहिंजे वफ़ात खां पोइ हीउ सिंध जो बीजल किताब अची वियो। वरी हुनजी जेकी खिल भोग वारियूं ॻाल्हियूं आहिनि उहे कौसर बुरड़े साहब सरमद जूं सारूं जे नाले सां हिन किताब में सहेड़ियूं आहिनि। हिन ते वक़्तु हली ज़िक्र कंदासीं पर हिकिड़ी खिल भोग जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त कौसर ऐं सरमद जॾहिं पाण में गॾु रहंदा हुआ त कौसर चयो त मूंखे सलवार जेका आहे उहा इस्त्री करणु न पई अचे ऐं उनखे मथां जेको आहे उबदाणो आहे उतां खां पोइ हुनखे इस्त्री कयां त हुन चयो बाबा तूं सलवार खे हेठां इस्त्री कर पांचनि वटां उबदाणे खे केरु ॾिसंदो आहे।
इहा हिन जी खिल भोग वारी ॻाल्हि वाह, हुई। वाह, वाह। अहिड़ा हिन जा कई मिसाल आहिनि जेके असांजे सरमद जा आहिनि त सरमद हिकिड़ो कंप्लीट सोसाइटीअ जो ख़ुशि मिज़ाज, ख़ुशि अदा, ख़ूबसूरत नौजवान हो। सुभान अल्लाह। अच्छा नसीर भाई, छो न हाणे सरमद सिंधी जो ही कलाम चऊं था मुर्तज़ा मजबूर साहब खे त असांखे ॾेखारे ॿुधाए, उन खां पोइ वरी गुफ़्तगू अॻियां वधाईंदासीं। त दोस्तो अचो त सरमद सिंधी जो ॿुधूं ॾिसूं था ऐं ॿुधाए। नसीर भाई साहब, इहो साईं पंहिंजो दोस्त मुख़्तार मलिक साहब उहे बि ॻाल्हाईंदा सरमद सिंधी जे हवाले सां गुफ़्तगू कंदासीं। त आउं ॻाल्हायां थो। साईं अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। मुख़्तार भाई कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि वेठा आहियो? सभु ख़ैर आहे? जी बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो ख़ैर आहे? हा, अॼु मेहरान जे रागी में नसीर मिर्ज़ा साहब मूं सां गॾु वेठो आहे सर। जी तव्हांखे सलाम चए पियो। वालेकुम अस्सलाम। नसीर खे मोहबत आहे, असांजी प्यारो हिकिड़ो दोस्त आहे। मुख़्तार भाई, हाणे अॼु मेहरान जे रागी में असां सरमद सिंधी जे हवाले सां गुफ़्तगू करे रहिया आहियूं सर। जी त हाणे सरमद सिंधी तव्हांजो बि दोस्त रहियो आहे, तव्हां हुनजा काफ़ी कलाम रिकॉर्ड बि कराया आहिनि, वॾो हिकिड़ो कंट्रीब्यूशन आहे, उन जे बारे में सर असांखे ॿुधायो। रहमान मुग़ल जेके असीं मारूफ़ सरमद सिंधी जे हवाले सां सुञाणूं था, जी जी, त रहमान हिकिड़ो मुनफ़रिद लहजे ऐं अंदाज़ जो हिकिड़ो गुलूकार हुयो। जी जी, रहमान खे असां ॾिसूं था त उन वक़्तु जेको रागदारीअ में हिकिड़ो नओं अंदाज़ शुरू थी चुको हुयो, जेको उर्दूअ में आलमगीर ऐं उन खां सवाइ ॿिया जेके हुया उन्हनि इन्हनि थोरी जिदत आंदी ऐं सिंधीअ में मंज़ूर फ़क़ीरानी ऐं उन क़िस्म जा ॿिया हुया। त उन ई तसलसुल में ही हुयो। पहिरियों राग जेको आहे सिर्फ़ु मोहबत जे नग़मनि ताईं महदूद हूंदो हुयो। उन में नग़मनि जी जेका चूंड थी उहा बि तब्दीली वारी थी। त रहमान जॾहिं ख़ैरपुर में टेक्निकल कॉलेज में पढ़ंदो हुयो, हसन मुश्तबा लिखियो आहे त जॾहिं उहो उते ॻाईंदो हुयो ऐं टेबल वॼाए ॻाईंदो, त उन वक़्तु बि हू इनक़लाबी गीत ॻाईंदो हो। शेख याज़ खे ॻाईंदो, मुख़्तियार मलिक खे ॻाईंदो हुयो, अयाज़ गुल खे ॻाईंदो ऐं जिन खे ॻाईंदो हुयो। त उहे इनक़लाबी गीत हूंदा, इब्राहिम मुंशी खे ॻाईंदो। त हाणे उन वक़्तु हुनजो मौज़ू तब्दील आहे। उन वक़्त जा शागिर्द जेके आहिनि, जेके गीत या नग़मा ॿुधणु चाहींदा हुआ, जेके हुनजी तर्जुमानी कनि, उहे हू ॻाईंदो हुयो। ऐं हुनजो जेको आम रिवायती रागदारी खां थोरो मुख़्तलिफ़ हुयो। त इन जे करे हिकदमि हुनजो आवाज़ु जेको आहे मक़बूल थियणु लॻो ऐं मीडिया जा वसीला बि तब्दील थी चुका। PTV तां हुन ॻायो, समी बलोच हुनखे मुतारिफ़ करायो, रेडियो हैदराबाद ऐं ख़ैरपुर तां हुन ॻाइणु शुरू कयो। पर इन खां सवाइ कैसेट कंपनियूं हुन वक़्तु उरूज ते हूंदियूं। कैसेट कंपनियुनि खे जॾहिं हुनजो आवाज़ु मिलियो त तमामु घणो मक़बूल थियो। मां सरमद सां गॾु कैसेट कंपनी वारे वटि गॾु वेंदो हुयुसि, जंहिंसां हुनजो आख़िरी मुआदो हुयो। त उहो ॾाढो ख़ुशि हूंदो हो त हुनजी कैसेट काई बि जॾहिं ईंदी मार्केट में त अॻुवाट बुक थींदी, अनाउंसमेंट खां अॻु में ई उहा माण्हू बुक कराए छॾींदा। बदकिस्मती आहे त उन कैसेट जो मालिक जेको आहे, जेको आख़िरी कैसेट कराए थो हुनजी, त उन वक़्तु सरमद न आहे ऐं मूं वटि आयो त तव्हां सरमद सां गॾिजी मूं वटि ईंदा हुयो त बहितर थिए त इन जी कंपेयरिंग तव्हां कयो। पोइ मूंखे यादि आहे त उनजो उहो हिकु तरह जो ताज़ियती प्रोग्राम हो। सभु उहे नवां नग़मा हुआ ऐं उहे मुंहिंजे ई दर्द जे भरे आवाज़ में कंपेयरिंग सां हुनजी कैसेट उहा मार्केट में आई। सरमद हिकु लहर हुयो ऐं सरमद हिकु रागदारीअ जो हिकिड़ो अंदाज़ हुयो ऐं उन जे करे उन जा मुख़्तलिफ़ फैक्टर। मां हिकिड़ो नंढो कमु कयां पियो त माण्हू राग त सभु आहिनि, सुठा ॻाइनि पिया माण्हू, आवाज़ पॉपुलर छो था थियनि, मशहूरु छो था थियनि पिया, के उन में मुख़्तलिफ़ अंसर अचनि था। रागदारी अचे थी, कोई मख़सूस राग आहिनि, जल्दी उहे मक़बूल थियनि था, या आवाज़ जी क्लियरिटी आहे उहा, या शाइरीअ जे करे थिए थी। उहे मां हिन महिल त इन राय जो आहियां जेको आहे नतीजो कढियो आहे त उन जे में हालतुनि जो बि हिकिड़ो
सबबु उहे थियनि पियो त जेके हालतूं आहिनि जिन में जेको माण्हू उहो वक़्तु जेका शइ डिमांड कयो हिन वक़्तु जेको आहे मौसीक़ी जेका थिए थी मक़बूल जेके असां जदीद मौसीक़ी था चऊं उर्दू वारनि में हिंदुस्तान में जेका हले पई उहा आलाप वारी थी हले हुन में तबले जो रिदम कोन्हे ऐं दर्द वारी मौसीक़ी थी हले पई माहिरान आहियां त जेके बि फिल्मूं ठहनि थियूं उन्हनि में उन क़िस्म जी त ही वक़्त जी वेव आहे लहर हूंदी आहे उनजे हिसाब सां रागनि जे माण्हुनि जे मिज़ाज जेके आहिनि हर वक़्तु आहे तब्दील थियनि था सरमद पंहिंजे दौर यानी वक़्त जी हिकु लहर जो नालो आहे सरमद सिंधी पंहिंजे दौर जी हिकिड़ी मख़सूस सुञाणप आहे वाह वाह सी वाह वॾी महिरबानी पंहिंजो मुख़्तियार मलिक साहिबु तव्हां असांखे मुख़्तियार मलिक साहिबु सरमद जे बारे में काफ़ी ॻाल्हियूं ॿुधायूं त निश साहिबु हाणे छो न नंढड़ी ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे उनखां पोइ वरी गुफ़्तगू जारी रहंदा त दोस्तो अचूं था वठूं था नंढड़ी ब्रेक उनखां पोइ वरी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थींदासीं वेलकम टू बैक प्रोग्राम महरान जा रागी अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं महरान टेलीविज़न तां ऐं मुंहिंजा साईं हीउ प्रोग्राम हर सूमर ते 10:10 ते राति जो नशर थींदो आहे ऐं वरी ॿिए ॾींहुं यानी अंगारे ते 12:15 ते अव्हां ॾिसी सघो था प्रोग्राम में अॼु नौजवान रागी रहमान मुग़ल उर्फ़ सरमद सिंधीअ जे शख़्सियत उन जे हवाले सां गुफ़्तगू हली रही आहे असांजो साईं नसीर मिर्ज़ा साहिबु उन ते गुफ़्तगू कंदो नसीर मिर्ज़ा साहिबु तव्हां सारी ॻाल्हि शुरू में कई पे त जेको हुनजो ॿियो पहलू हो माना एज़ ए हिकिड़ो आर्टिस्ट तमामु सुठो हो ठीकु आहे न ऐं एज़ ए इंसान वरी जेको हूंदो हो उन सां कचेरियूं थींदियूं पोइ जेको हुनखे साथ मिलियो जेको शाइरनि जो अदीबनि जो तव्हां जहिड़नि दोस्तनि जो उन में हुन जे परफॉर्मेंस में हिकिड़ो नओं रंग आयो इन बारे में तव्हां छा था चओ कंहिं बि रागी खे शाइरी जो शऊर हुजणु घुरिजे त जेका हू शाइरी ॻाए पियो उनजे मफ़हूम जी उनखे ख़बर हुजणु घुरिजे ईअं न त हीअ जेके प्रोफेशनल रागी हूंदा आहिनि अशरफ जेके मीडिया ते ईंदा आहिनि उन्हनि खे मौसीक़ार हिकिड़ी तर्ज़ ॾींदो आहे कलाम साम्हूं लिखियलु हूंदो आहे उहो ॻाए ईंदा आहिनि उन में गहराई छा आहे उनजी मानवियत छा आहे त सरमद जो छाकाणि त तालुक़ु इल्मु अदब ऐं शाइरनि सां तव्हां समी जो नालो वरितो कोसबुरे साहिब जो नालो अयाज़ गुल अदल सूमरो इमदाद हुसैनी कमर शहबाज़ शेख अयाज़ इब्राहिम मुंशी उस्ताद बुखारी कहिड़नि शाइरनि जा नाला वठिजनि जिन सां हुनजी उथवे न हुई उन्हनि मथां हुनजो सिखणु स्वाभाविक हो ॿियो अशरफ हिकिड़ी ॻाल्हि क्लियर करे छॾियो तव्हां शुरूअ में बि चयो त हुन गीत ऐं ग़ज़ल ॻाया आहिनि बेशक हुन गीत ऐं ग़ज़ल बि ॻाया आहिनि पर सिर्फ़ु हुनजी गायकी गीत ग़ज़ल ताईं महदूद कान्हे हुन नज़्म ॻाया आहिनि छो त हुनजा स्टेज ते कीअं राह जला वतनि या ओ कातिल हीअ जेके ज़ाहिद शेख जा आहिनि आकाश अंसारीअ जा जेके नज़्म आहिनि इवन शाह लतीफ़ जूं वायूं आहिनि शेख अयाज़ जूं वायूं आहिनि त इहे सभु हुन जे ॻाइण में सिंफ़ुनि जी वैराइटी अथव त हू इमदाद हुसैनी जो ग़ज़ल पियो ॻाए मुंद वरी तूं बि वरी आओ वरी या वरी हाणे आओ न आओ असां पलियो आसरो शेख अयाज़ जी वाई पियो ॻाए ढोल फ़क़ीर जूं जेके शयूं आहिनि उहो वरी रीमिक्स में उहो ॻाए पियो आकाश अंसारी जा ग़ज़ल ॻाए पियो शेख अयाज़ जा गीत ॻाए पियो या जिन में असां ज़िक्र कयो हो त लोक शाइरी जेका आहे लो भॻा लोली आहे या वरी असां शेख अयाज़ जो जेको कंडीअ न सिंगरी बबुर न पलड़ो साओ न सलड़ो हिकिड़ो लोक गीत आहे त तव्हां ॾिसो त हुनजे गले में हर सिंफ़ जे ॻाइण जी गुंजाइश हुई ऐं राग हुनखे जेतिरो आयो हो न उहो हुन ॻायो हाणे तव्हां चवंदो त राग हुनखे केतिरो आयो असांजे मुख़्तियार मलिक बि हुन ॾांहुं इशारो कयो हुन छाकाणि त हू हिकिड़ो प्रोफेशनल जॉब करण वारो माण्हू हो जंहिंजो हिकिड़ो फैमिली हुई हुनखे फंक्शननि ते फंक्शन हुआ ऐं हुनजी रियाज़त ऐं सिखण जो हुनखे नंढियूं बि हुई हुनजी त घटि मौक़े पे मिलियो पर बराख़िर जॾहिं कौसर ॾोड़ साहिबु रेडियो हैदराबाद ते हो असीं मौसीक़ी जे शोबे में हुआसीं त असांजी बि ख़्वाहिश थी त हुनजी बि ख़्वाहिश थी हू अज़ीज़ खां सिखियो लाला अज़ीज़ खां पंहिंजे ॻोठ में बेदिल मसरूर खां हुन गानो ॿधायो पर जेका थोरी घणी सिखिया उहो रेडियो ते जॾहिं ईंदो हो त पोइ हुन उस्ताद मजीद ख़ान सारंगी नवाज़ खां गानो ॿधायो हो उन खां हू सिखिया वठंदो ज़रूरु हो जेतिरो बि वक़्तु हू स्टूडियो में वेठो हूंदो हो त उन खां कुझु न कुझु सिखंदो रहंदो हो त ईअं असांखे बि हुनखे रिकॉर्ड करण जो मौक़ो मिलियो पर उस्ताद मजीद ख़ान खां जॾहिं
सरमत सिद्धी सिखे पियो त उहो त सारंगी वॼाईंदो हो। न उहो साॻे वक़्त ते हारमोनियम नवाज़ बि हुयो ऐं छाकाणि त क्लासिकल राग में त कंप्लीट हो न, सारंगी नवाज़ बि जेसि ताईं क्लासिकल राग न ॼाणंदो त किथां सारंगी वॼाईंदो। हू रोशनारा बेगम सां क्लासिकल राग पियो वॼाए, उस्ताद उमेद अली ख़ान सां, उस्ताद मंज़ूर अली ख़ान सां, वॾी ॻाल्हि त असांजे उस्ताद मोहम्मद जुमन सां सारंगी ते संगत पियो करे, माना पूरी राग शुद्ध राग जी क्लासिकल राग जी हुनखे तरबियत हुई न। हू गले खां आलिशान हुयो। उस्ताद मजीद ख़ान को सिर्फ़ सारंगी नवाज़ कोन हुयो, अशरफ हू हिकिड़ो उस्ताद गवैयो बि हो ऐं साॻे वक़्त ते हुनखे मौसीक़ी ऐं केतिरियूं तर्ज़ूं आहिनि जेके मूं हुनजूं रिकॉर्ड कयूं आहिनि बहैसियत मौसीक़ार जी। त इन हवाले सां हुन सरमद और सरमद, अच्छा ठीकु आहे। हाणे माना मूंखे ॻाल्हि सम्झ में थोरो आउं कंफ्यूजन में होसि त पुछो जी उस्ताद खे असां जेको हवालो जेको माना ॿुधोसीं पर सी भला मजीद ख़ान घटि हो छा भला ॿुधायो? मजीद ख़ान जी जॾहिं सारंगी वॼे थी त उस्ताद फतेह अली ख़ान जहिड़ो माण्हू चए थो त अॼु मजीद ख़ान खे छा थियो? ठीकु आहे न साईं। त माना ॻाल्हि कंदासीं त जेकॾहिं हुनजी शोहरत अॻियां वधी आहे त हिकिड़ो त हुनखे अदीबनि राइटरनि शाइरनि जी हुनखे जेका दोस्ती मिली आहे ऐं ॿियो मजीद ख़ान जहिड़े माण्हू जो हुनखे साथ बि मिलियो आहे, तंहिं हुनजी आवाज़ खे वधीक निखारे त नसीर भाई हाणे छो न हिकिड़ो नग़मो तव्हां असां पंहिंजा दोस्त ॾिसनि ऐं ॿुधनि, उन खां पोइ वरी गुफ़्तगू कंदासीं। दोस्तो अचो त रहमान मुग़ल जो ॾिसूं ऐं ॿुधूं था ही ख़ूबसूरत
जी मुंहिंजा दोस्तो, हाज़िर ख़िदमत हुई प्रोग्राम मेहरान जा रागी में। नसीर भाई, जी मूं अॻु में तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि पुछी हुई त माना हिकिड़ी दफ़ा हिकिड़ी पासे हुनखे साथ आहे तव्हां जहिड़नि दोस्तनि जो, राइटरनि जो, अदीबनि जो, वरी ॿिए पासे हुनखे साथ आहे मजीद ख़ान जहिड़े उस्ताद जो। जी हा। अच्छा, उन खां पोइ असल जेका रिकॉर्डिंग तव्हां कई आहे हुनजी, जी हा। माना घणे अंदाज़ में जेका आहे सा तव्हां रिकॉर्डिंग कई आहे, जी कोसर हा। भाई बि कई आहे, जी हा। पर माना हैदराबाद में पाण वटि आउं सम्झां थो त जेका रिकॉर्डिंग थी आहे वधीक हेॾो पाकिस्तान हैदराबाद में उन जी वधीक थी आहे, या ख़ैरपुर में, जी हा, जी हा। कराची में थोरी घटि जी हा, थी जी आहे। हा। त उते असल एज़ ए आर्टिस्ट तव्हां त कई आर्टिस्ट रिकॉर्ड कया, उते तव्हां रहमान खे कीअं बान? रहमान अशरफ आउं बिल्कुलु वधा नथो करियां, हुन में ज़हानत ॾाढी हुई। का बि मौसीकार जी तर्ज़ हू हिकदमि खणी अचीव करे वठंदो वठंदो। हो। जी हा, छाकाणि त हू हुनखे हिकिड़ी कुदरती सलाहियत हुई, हिकिड़ो कुदरती रागी हुयो न, वाह। त इन करे हुनखे का बि तर्ज़ ॿुधण खां पोइ यादि करण में देरि त लॻंदी कान हुई। मिसाल तौर ते शाहिद भुट्टो मौसीकार आहे, असां शेख अयाज़ साहिब जी हिकिड़ी, छाकाणि त ॾिठोसीं त हिन जो टेम्परामेंट जेको आहे न, शेख अयाज़ जी शाइरी ॻाइण जे लाइ ऐन मौज़ून आहे, ज़ाहिद शेख जी शाइरी ॻाइण जे लाइ मौज़ून आहे। हिकिड़ो प्रोड्यूसर म्यूज़िक शनास सम्झंदो आहे न त ही आवाज़ कहिड़ी शाइरीअ जे लाइ मौज़ून आहे, त असां चयो त हिनखे असीं शेख अयाज़ खे वधि में वधि रिकॉर्ड कयूं। त अड़े चंड पिरी तो त ॾिठो न आहे, संदसि रूप संदसि रंग ईअं आहे जीअं तूं, बेदिल मसरूर पंहिंजे तर्ज़ सां ॻाए पियो, पर शाहिद भुट्टे खां असां हिन जे लाइ हिकिड़ी नई तर्ज़ ठाराई ऐं हिन उहा ॾाढी ख़ूबसूरती सां ॻाई ऐं ॾाढी पॉपुलर थी। आउं चवां थो त जेकॾहिं अड़े चंड जी तर्ज़ अॼु बि महफ़िलुनि में ॻाइजे थी त इहा शाहिद भुट्टे जी आहे, ऐं इहा उनजो मौजिद जेको आहे असांजो सरमद आहे। मूंखे ख़ुशि नसीबी आहे मुंहिंजी त उनजो रिकॉर्डिस्ट आऊं आहियां। उन खां पोइ हाणे आओ न आओ असां पलियो आसरो, ही शेख अयाज़ जी ॿी वाई असां हुनजे रेडियो स्टूडियो में रिकॉर्ड कई। टीं वाई जेका कमाल जी आहे, झूपड़ीअ ॿाहिरां राति झांझर वॻी, पेर कंहिंजा हुया, इहो असल में त बेशक त हिकिड़ो भुॻड़ो असांजो आहे आर्टिस्ट थर जो इस्लाम कोट जो, उन जी इहा तर्ज़ ॻाई हुई, पर जॾहिं सरमत ॿुधी त हुनखे इहा बेहद पसंदि आई, त असां वरी पंहिंजे हैदराबाद जे स्टूडियो में उनजो इहो रिकॉर्ड कयो। हाणे जेका ॿी अहम रिकॉर्डिंग उनजी मूं कई हुई उहा हुई मुरकंदड़ प्यारा मुसाफ़िर। इहो असांजे अदल सुमरे जी वाई हुई, जेको रफ़ीक सुमरे जो नौजवान पुटु गुज़ारे वियो, इनकम टैक्स कमिश्नर हुयो, उनजो नौजवान पुटु असांजो नदीम गुज़ारे वियो। त अदल उनजे रद्दमल में ऐं इतफ़ाक़ सां असांजो सरमद आयल हुयो, अदल बि हिते ई हुयो, असीं सभु हैदराबाद में हुआसीं, त उहा उस्ताद मजीद ख़ान जी मौसीक़ीअ में उनजी संगत में, त मूं ॾिठो त हिकिड़ी जल्दी तर्ज़ खे खणी ऐं रिकॉर्ड करण वारो आहे। त सरमद आउं चवां थो जीअं तव्हां इब्तिदा में चयो ॾाढो तकिड़ो आयो, तकिड़ो हलियो वियो, माना हुनखे एॾो ज़रूरी कमु हो दुनिया में उकलाए जल्दी वञिणो हो। ऐं वफ़ात खां कुझु आउं अशरफ जेकॾहिं ग़लति नथो ॻाल्हायां त वधि में वधि हफ़्तो ॾेढ हफ़्तो ॿ हफ़्ता अॻु में आयो, कौसर साहिब वटि वेठो, वरी मूं वटि अची वेठो। असांजी फर्स्ट विंग हुई रेडियो हैदराबाद जी, माजिद सिद्दीकी साहिबु न्यूज़ कास्टर PTV जो, इसाक समेजो साहिबु माशाल्लाह वॾो शाइर, वॾो असांजे अथॉरिटी जो डायरेक्टर रहियो, हिन वक़्तु सिंधी शोबे जो चेयर पर्सन आहे। उहो असीं वेठा हुआसीं, हिकिड़ी खिल भोग वारी कचहरी हुई, त हुन हिकिड़ो इसाक हिकिड़ो शेर पढ़ियो त ही अहमद फराज़ जो को शेर हुजे न मफ़हूम मूंखे हींअर अचे पियो त ही गुल जेके टिड़नि था हिन जी लाइफ त केॾी न मुख़्तसिर आहे, त यकदमि चई त इहो मूंखे शेर लिखी ॾियो। उन तां मूं हिनखे तंज़ बि कई आहे त ही तो ताज़ो कहिड़ो कलाम ॻायो आहे सरमद, ही छा था कयो, ही फौज़िया सूमरो बि अहिड़ा कलाम पई ॻाए, तूं बि अहिड़ो कलाम पियो ॻाई, त इहो असीं दुनिया मां जॾहिं हलियो वेंदासीं, त इहो छाजे लाइ हिन वक़्तु तव्हांजी अञा जवानी आहे, तव्हां अञा उभरो पिया, निखरो पिया, तव्हांजो अवाम तव्हांजे पुठियां हले पियो, हिन वक़्तु ई तव्हां इहो उदासी ऐं दुनिया खां मोकिलण वारा कलाम छो था ॻायो, छो पिया ॻायो, सोचो छो था? ऐं उन जो कलाम बेशक त पॉपुलर थियणु शुरू थी वियो, त उहो मुस्कुराईंदो रहियो, हुन वटि को जवाब त हो कोन, हुन हिकिड़ो कलाम हो, कैसेट कंपनी हुनखे ॾिनो, पर कुदरत इहो को इज़राइल हुनजे पुठियां हलियो पियो। पहिरीं बि बदीन रोड ते हुनखे एक्सीडेंट थियो, जंहिंमें हुनखे टंग में रॉड पई हुई, वरी बि हू ठटे रोड ते जॾहिं बदीन खां फंक्शन करे पियो वञे, त उन ई रॉड में उनखे जेका वेन आहे, जेको हिनजो एक्सीडेंट थियो आहे, उन में हिनजी एॾी ब्लीडिंग थी आहे जो पाण पंहिंजा कपिड़ा पोतड़ा पंहिंजे टंग खे हुन वेढ़िया आहिनि। पर कराचीअ ताईं वेंदे वेंदे उहो जेको हिन कलाम ॻायो न, त असीं बसि दुनिया मां हलिया वेंदासीं त तव्हां रोईंदा रहंदव, त हू ईअं सम्झो त अशरफ सॼी दुनिया खे, मदान खे, दोस्तनि खे, सभिनी खे रोईंदो हिन दुनिया में छॾे हलियो वियो। त नसीर भाई मिर्ज़ा साहिबु, ॻाल्हि इहा आहे त जेको माण्हू आयो आहे साईं उनखे त वापसि वञिणो आहे, पर सच पुछो त के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि साईं, उहो ॾाढो घाव ॾेई वेंदा आहिनि, ऐं उहो घाव ॾाढा देरि सां बर्बान या उन लाइ वॾो वक़्तु, बसि उनजो अञा वञण जो वक़्तु कोन हो।
जा नसीर भाई हाणे गुफ्तगू पाण इलाही कई पर हाणे सम्झां थो त वक़्तु हाणे पूरो थी वियो आहे त मुंहिंजा दोस्तो ही हो अॼोको प्रोग्राम महिराण जा रागी जंहिंमें असां मशहूरु सिंध जे हीरो रहमान मुग़ल उर्फ़ सरमद सिंधीअ जी शख़्सियत उन जे फ़न जे हवाले सां गुफ्तगू कईसीं असांजे म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा साहब ऐं पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे ॾींदा इजाज़त साथ सलामत। जियरे असांजो कदुरु नाहे कंहिं वटि धिकारे छॾे थो वञूं था जंहिं वटि जियरे असांजो कदुरु नाहे कंहिं वटि धिकारे छॾे थो वञूं था जंहिं वटि उन्हनि जा जिकिर बि पोइ उन्हनि जा जिकिर लगी रही आ थदड़ी